सभ खां पहिरियां आहे खेती ॿाड़ी। खेती ॿाड़ी खे मथां छो चयो वियो आहे? छो त हिकु हारी कंहिंजो बि ग़ुलाम नाहे हूंदो, पंहिंजी मर्ज़ी जो मालिक हूंदो आहे ऐं हिकु हारी जी महिनत सां इंसानियत खे रिज़्क मिले थो। ऐं उन खां पोइ आहे वधंदड़ वापार। तिजारत ऐं वापार खे ॿियों दर्जो ॾिनो वियो आहे ऐं कारोबार जे अंदरि तव्हां जेतिरी बि महिनत करणु चाहियो करे सघो था ऐं उन सां कारोबार वधे थो। ऐं जेकॾहिं तव्हांजो सुठो कारोबार आहे त तव्हांजे कारोबार जे करे मुआशिरे जे अंदरि आम माण्हू जे लाइ, नौजवाननि जे लाइ रोज़गार जा मौक़ा पैदा थियनि था। ऐं उन खां पोइ आहे नीच नौकिरी, घटि दर्जे वारो कमु, मतिलब के मुलाज़मत। नौकिरी खे नीच चयो वियो आहे, इन जो मतिलबु कंहिं बि कम जी तौहीन करणु न आहे, पर इहो ॿुधाइणु आहे त नौकिरी करण सां इंसान पंहिंजी आज़ादी विञाए वेहे थो ऐं कंहिंजे मातहत कमु करे पंहिंजो क़ीमती वक़्तु विकिणे थो। ऐं नौकिरी जे अंदरि हिकु हदि मतिलब के सैलरी लिमिट हूंदी आहे। कारोबार में जेतिरी महिनत कंदा हो ओतिरो वधीक मुनाफ़ो थींदो आहे ऐं नौकिरी में तव्हां केतिरी बि महिनत कंदा हो हिकु लिमिट हूंदी आहे, हिकु हदि हूंदी आहे पघार जी जेका तव्हांखे मिलंदी आहे।